खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशरो फ़रोज़ रिपोर्ट निज़ामुद्दीन बिरोई नौशरो फ़रोज़ बाईपास जे रिवासी निज़ामुद्दीन कलोड़ो के कम के बहाने घुराए ओताक ते नौजवान की तज़लील उघाड़ो करे हथ बाहूं ॿधी लठिन सां सॼी जान चिचरे छॾी संदसि दिमाग़ में कोका हणी सॼो मग़ज़ जीरूं जीरूं करे छॾियो। नौजवान के नाज़ुक हालत में नौशरो फ़रोज़ अस्पताल पहुचायो जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे नौजवान चयो त मूं सां बचल अमीन आचर कलोड़ो मिस्री कलोड़ो जी बछ ते मूं सां विढ़िया आहिनि। मां SSP नौशरो फ़रोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील थो करियां त फ़ौरन उन्हनि सभिनीनि ख़िलाफ़ एक्शन खणी मूं सां इंसाफ़ कयो वञे छो त मां मिसकीन आहियां। अॻु बि मूं सां विढ़िया हुया कुझु न थियो। आचर केरा कलोड़ो छा तो मिलिया थी मूंखे यार घुराए चल अचो त पंहिंजी माउ खे ॾिना मूंखे धकिया मूंखे धक था ॾियनि कंहिं धकिया अथई आचर आचर ॿाहिरां घणा माण्हू ॼाण घणा ॿिया ख़बर न आहे हीअ मूंखे धक कोका मथे में कोका मूं फटी अस्पताल वठी मूंखे साह ई न आहे मूंखे साह थो वञे मूंखे फिरिया सिधो करे सिधो करे सिधो करे सिधो करे पुठा भरियो पुठा भरियो मिस्री कलोड़ो के बी से भरियो छेड़ो छेड़ो को धक्का है मन देखो चलो चार जगह छेड़ो असा रोज कंटिन्यू असा कुछ है ही कोन को ये बट्टे जगह धक्का है मन खड़िया लो हॉस्पिटल खड़िया लो